शांति। एक व्यक्ति हो उन ट्रेन में सफर करे रहियो हो, थोड़ो बुजुर्ग हो, सामान सेट करण में उनके थोड़ो टाइम पे लॻियो। एतिरे में हिकु टीसी आयो ऐं टिकट चेक कराइण जे लाइ चयाईंसि त ही ॻोल्हण लॻो टिकट खे, कॾहिं पंहिंजे जेब में, कॾहिं पंहिंजे बैग में त कॾहिं पर्स में। देर लॻाई त टीसी चयसि, ठीकु आहे तव्हां ॻोल्हे रखो, तेसि ताईं मां घुमी थो अचां, ॿियनि खे ॾिसी थो अचां। ही अञा बि पंहिंजे सामाननि खे सेट पियो करे ऐं पंहिंजी टिकट अञा पियो ॻोल्हे। सभु सामान खोले रखई पर हिनखे टिकट न मिली। थोरी देर खां पोइ वरी टीसी आयो, हिनखे परेशान ॾिसी ऐं अञा पियो टिकट ॻोल्हे त उनखे चयईं, भाऊ तव्हां चिंता न करियो, मूंखे पको विश्वास आहे त तव्हां टिकट ज़रूर वरिती हूंदी, बेफ़िक्र रहो। तंहिं ते सॼण जवाब ॾिनसि, साईं मां टिकट इन लाइ कोन पियो ॻोल्हियां त तव्हांखे ॾेखारियां, पर टिकट इन लाइ पियो ॻोल्हियां त मूंखे किथे वञिणो आहे। हा बस इहो ही हाल आहे अॼु जे इंसाननि जो। ही जीवन भी हिकु मुसाफ़िर खानो आहे। हर को आयो आहे, पंहिंजी पंहिंजी टिकट वठी आयो आहे, पर तॾहिं बि कंहिंखे ख़बर न आहे त मूंखे वञिणो किथे आहे। घुर्जे हर कंहिंखे सुख ऐं शांती, पर ॻोल्हियूं किथे इहा आहे सभिनी खे भ्रांति। जॾहिं जीवन ऐं ज़िंदगी में हूंदी ईंदी क्रांति, तॾहिं ही त मिलंदी असांखे सुख ऐं शांति। जो अॼु जो एटमॉस्फेयर चारों तरफ़ तव्हां ॾिसो, सुख शांती त किथे बि ॾिसण नथी अचे। इन करे हर को भिटके पियो, को मंदिरनि में, को टिकाणनि में, को गुरुद्वारनि में, को मस्जिदनि में, को चर्चनि में, त केर वरी भिटकनि पिया तीर्थ यात्राउनि ते या गुफाउनि में वेही करे पंहिंजी तपस्या पिया कनि। ऐं के त वरी खूब सपना पिया ॾिसनि त असां पैसा कमाए माल मिल्कियत ठाहे करे पोइ सुख शांति सां वेंदासीं। हाणे तव्हां ॿुधायो, हिन भाग दौड़ वारी ज़िंदगी में जिते हिकु तरफ़ आहे लिबरेशन, ॿिए तरफ़ आहे इकोनॉमिक रिफॉर्म, त टे तरफ़ आहे ऑनस्लॉटर ऑफ ब्रॉड, त तव्हां सम्झी सघो था त छा हिन अहिड़ी रोज़मर्रा जी ज़िंदगी में कंहिंखे बि सुख शांति मिली वञे त अहो सौभाग्य।